गिरी ऐं वारदात कई अथऊं अचो त दोस्तनि खां बि वठूं दोस्तनि जो छा चवणु आहे? रात तकरीबन 2:45 बजे दारा छह जवाबदार मुझे घर में गिरी आया। फिर मैं कब्जो करे जो पास कीमती सामान वगैरह पैसा रुपये सोन जेवर या लंबे जो कुछ भी हो समूरो यंग माल बनाए और जो सब शइ असांखे बंदि करे कमरे में निकिरी। जी अदा उन खां पोइ तव्हां पुलिस का वग़ैरह आई? पुलिस के इतला कयोसीं 1 फायर ते 3 चक्कर 4 चक्कर इतला कयोसीं। 1 फायर खे चयोसीं असां सां मसइलो थी वियो आहे। 1 फायरनि इहो ई जवाबु ॾिनो त भई तव्हां थाणे ते अचो, असां हेॾे कोन ईंदासीं, तव्हां थाणे ते अचो। उन खां बाद में पोइ असां पाण पंहिंजी मदद पाण करे जेको आहे सो थाणे ते पहुतासीं। उतां जो जेको आहे सो नंढो मुंशी ऐं एसआई पुलिस पिकर सां गॾु असांजी जॻह ते हिते जाइ वारदात ते पहुता। हुन खां पोइ कार्रवाई का पुलिस का बि हिन महिल ताईं कार्रवाई का बि न थी सघी आहे। अच्छा तव्हां SP ऐं DIG साहिब खे छा नोटिस ॾींदा? असां नोटिस ॾींदासीं त बराए महिरबानी असांजी मदद कई वञे। असांजो जेको आहे सो हज़ारो असांजो एतिरो नुक़सानु थियो आहे, असांखे उन जो हक़ु मिलियो वञे ऐं अहिड़नि चोरनि खे अहिड़नि लोफरनि खे सज़ा मिली वञे।